नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में खबर ॾींदा हलूं त व्हाट्सएप अहिड़े फीचर ते कम करे रहियो है जंहिंमें सार्फिन जे ॿियनि जे मोबाइल फोन ते मोकिलियल मीडिया यानी वीडियोज़, तस्वीरूं ऐं जुफ़ फोटोज़ खे डिलीट करे सघंदो है। व्हाट्सएप जे आज़ाद माहिरीन WA बीटा जे मूजिब ही फीचर मैसेज बॉक्स जे बिल्कुल बराबर में ॾिनो वेंदो। सार्फिन खे को बि मीडिया मोकिलण खां अॻु उन जी चूंड करे सघंदो। इन फीचर जे ज़रिए तस्वीरूं या वीडियो मोकिलण खां अॻु एक्सपायरिंग मीडिया जे ऑप्शन चूंड करण ते जीअं ई साम्हूं वारे हिन पैगाम खे ॾिसी सीन वठंदो त उहो पाण मुरादो डिलीट थी वेंदो आहे। पर इते इहो वाज़े रहे त जेकॾहिं कंहिं सार्फिन पाण वटि ख़ुदि तरीक़े सां पंहिंजे फ़ोन मां मीडिया खे महफ़ूज़ रखण जो फीचर चूंड कयो वेंदो, तस्वीरूं डिलीट थियण खां अॻु पैगाम वसूल कंदड़ स्मार्टफोन में महफ़ूज़ थी वेंदियूं हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।